साल गुज़रंदा था वञनि, माण्हू दुनिया में छा तरक्की था कनि। कोई फॉरेन थो वञे पढ़ाई करण, कोई फॉरेन थो वञे कमाइण, कोई शादी थो करे, ऐं असां उते ई नई कहिड़ी पिक्चर लॻी आहे इहो किशोर भट्ट साहिब खोलियल हूंदा हाणे सूर्यवंशी घणो कमाईबो। असां ज़िंदगी में तरक्की असां पढ़े ताईं कोई वास्तो न आहे। दिवाली इन साल माण्हुनि जाम धूमधाम सां मनायो, फुल ख़र्च कयूं। 3 ॾींहं जीअं ई पूरा थिया, जल्दी न पूरा थिया 3 ॾींहं यार, हजाई एॾो ख़र्च कयो। हर माण्हू न दिल सां चाहींदो आहे कि हे ॾींहं न थोड़ा स्लो गुज़रनि, चाहे हिक ॾींहं ते 15-20 हज़ार लॻल आहिनि, त हे सुठो वक़्तु थोड़ो आराम सां गुज़रे न। दिवालीअ ते न पहिरियों माण्हू ॿारनि जा कपिड़ा पिया वठनि। अमीर लेडीज़ न चङी तरह प्लान पियूं कनि कि पहिरें ॾींहं ते मुंहिंजो बबलू 30,000 जी ड्रेस पाईंदो, ॿिए ॾींहं ते मुंहिंजो बबलू 2,500 जी ड्रेस पाईंदो, टे ॾींहं ते मुंहिंजो बबलू 20,000 जी ड्रेस पाईंदो। मिडिल क्लास लेडीज़ छा पियूं कनि, 2019 जी दिवालीअ ते जेका ड्रेस वॾे पुट पाती हुई, 2021 जी दिवाली ते उहा ई ड्रेस नंढो पुट पाईंदो। घड़ी घड़ी ख़र्च कंदासीं, महीने महीने ॿार वॾा थी वञनि, नई जीन वठी था ॾियूं, 6 महीने में चड्डी थी वञे, पोइ पटाइणो थो पए, पुट हाणे चड्डी जो फैशन थी, चड्डी जो फैशन थी। दिवालीअ ते हर कोई कंहिं न कंहिं इंतज़ार में हुयो। जालूं ख़र्ची जे इंतज़ार में हुयूं, ॿार फटाकनि जे इंतज़ार में हुया, दुकान जा छोकिरा बोनस जे इंतज़ार में हुया। दुकान जे छोकिरनि खे ख़बर अथव छा लॻंदो अथव कि अगरि हुननि जी पघार 10,000 आहे त हुननि जो बोनस 20,000 हुजे। तव्हां 1,000 रुपयो ॾींदव न, सेठ ख़ाली 1,000 रुपयो। तव्हां 2,000 ॾींदव न, सेठ ख़ाली 2,000। तव्हां 4,000 ॾींदव न, सेठ ख़ाली 4,000। देजा प्रॉपर्टी ॾियूं तव्हांखे, पोइ चवंदा सेठ ख़ाली प्रॉपर्टी। घर ई माइन जो ईअं न हूंदो आहे, लेडीज़ माइन खे सॼियूं पघारूं ॾींदियूं आहिनि। अगरि तूं सफ़ाई कंदीअ त ईअं न आहे उन्हनि खे इहा ॻाल्हि सस्ती लॻंदी आहे, उन्हनि खे महांगी ई लॻंदी आहे। लेकिन हिकु माण्हू बि अची करे अगरि ईअं चई वियो, भाभी घर छा चिमकेव थो तव्हांजो, वसूल पघार। असां सिंधियुनि में फैमिली वारा ॾाढा सुठा हूंदा आहिनि। हर साल दिवालीअ ते काई न काई गिफ्टूं मोकिलींदा आहिनि। हिन साल बि मोकिलियऊं ऐं जाम ॼणनि सोन पापड़ी मोकिलियऊं। सोन पापड़ी ॾिसी करे लेडीज़ जे अंदर सवाल चालू थिया, अरे सोन पापड़ी आई थी, असां त खाईंदासीं न, छा कयूं पोइ हिनजो, कमाड़ी माईअ खे ॾियो। सॼी एरिया जी लेडीज़ जो सेम दिमाग़ हलियो, सभिनी सोन पापड़ी कमाड़ी माईअ खे ॾेई छॾी। मां हेठि ॾिसां थो, हर कमाड़ी माईअ जे हथ में ॻाढ़ी पेटी आहे। चो हे छा सीन आहे, हूअं वीचारियूं हिक ॿिए खां पुछंदियूं आहिनि, तोखे कहिड़ी मिले, तोखे कहिड़ी मिले। हिन साल ॾिसी करे तोखे बि सोन पापड़ी। के मायूं पहिरों ही चई रखंदी अथव, सोन पापड़ी नहीं लेगी में, पता है तुम खरीदते नहीं हो उसको। त हाणे टियों ॾींहुं गोपाष्टमी हुई न, त मुंहिंजी मम्मी अची ॿुध, चयोमां छा थियो, हाणे कमाई ॻाल्हि थी चवें, ॿुधजे। मां हो त मां डिसाइड कंदुमि न कि मुंहिंजे कमाई ॻाल्हि आहे न आहे। तुंहिंजूं जाम इच्छाऊं थी न, चयोमां हा, जेकी बढ़ती उमिरि सां गॾु अधु ख़तम बि थी चुकी आहिनि। त चई अॼु गोपाष्टमी थी, गांइ खे वञी खाराया, तुंहिंजूं सभु इच्छाऊं पूरियूं थी वेंदे। चयोमां इहो गांइ खे ॿुधी बुरो न लॻंदो कि मां सिर्फ़ु पंहिंजे मतिलब लाइ थो वञा। चई दुनिया थी वञे अॼु ॾींहं ते, चुप करे वञ। मां पहुतुमि गौशाला, त हुते ऑलरेडी 150 खां 200 माण्हू बीठा हुया। मां चयो हेॾियूं इच्छाऊं आहिनि या माण्हुनि खे, हेॾा माण्हू आहिनि। त हुते पासे में गाहु विकिणण वारो बीठो हुयो, हुन चिल्लाइण चालू कई, सभु मतलबी थी, सभु मतलबी थी, अॼु आया थी सभु। चयोमां तव्हां त ख़ुशि थियो, तव्हांजो गाहु विकामजे थो, तव्हां छो था भड़को। त मां गाहु वरितो ऐं अंदरि वियुमि, त अधु माण्हुनि सां गायूं खाइनि ई न पियूं। के पागल ज़बरदस्ती गांयुनि जे वात में पिया विझनि, अॼु त खा माता, अॼु त खा माता, अॼु त खा। चयोमां दादा न कयो मस्ती माता सां, माता सिंगूं हणी छॾियाव न, साम्हूं वारे नाले में पिया हूंदव। के माण्हू बहानो छा पिया कनि, नथियूं खाइनि भाऊ, सुबुह खां जाम माण्हू खाराए विया अथनि, पेट भरियल अथनि। चयोमां अधु माण्हुनि सां त खाइनि थियूं, तव्हां सां नथियूं खाइनि न, माना खोट तव्हां में आहे। चई हलिया तूं खाराए।
मां वियुमि खाइण मूंसां बि न खाधई। चई छा थियो हाणे? चयोमां मन खोट असांजे में आहे। त पासे में हिकु अंकल विराए पियो, हुन अंकल सां सभु गायूं खाइनि पियूं। त मां हुन अंकल वटि वियुमि, चयोमां अंकल तव्हां सां सभु गायूं खाइनि थियूं, असां सां नथियूं खाइनि, इहो भेदभाव छो? चई पुट मां रोज़ ईंदो आहियां।